साईं फरमाइंदा ला युबग़िदुना वला यहसुदुना अहदुन इल्ला ज़ीद अनिल हौज़ यौमल क़ियामत बिसियातिन मिन नार। मुझे अहल बैतन साजे को बुज़ुर्ग कंदो, मुझे अहल बैतन साजे को हसद कंदो। जने क़यामत जो ॾियारो थींदो त उहो हौज़े कौसर ते ईंदो पानी पीअण जे लाइ। मलाइकनि जे हथ में दोज़ख जी बाहि जा डंडा हूंदा, जहन्नम जी बाहि जा बरंदड़ डंडा हूंदा। उन्हनि खे उन दोज़ख जे डंडनि सां कुटियो वेंदो, कौसर खां तड़ाए परे कयो वेंदो। पर जेॾी महिल अहल बैतन जा हुबदार अल्लाह जी रहमत में यकीन हिन जमायत के, हिन सुन्नन के, हिन आशिकाने अहले बैत के, मुहिब्बाने आले रसूल के मदीने वारो मीर पंहिंजे पाक हथन सां कौसर जा प्याला भरे भरे प्यारी